यानी सही गलत हिते शास्त्र में इन तो नेक्स्ट बार वरी हलजी वेंदी छो जो मन हिकु ही कम कंदो या ॿुधंदो या सोचींदो त हाणे तू ॿुधे थी कि न सोचे थी। कुछ भी सत्संग में किथे भी सत्संग थे सिर्फ ॿुधजे ओडी महिल कुछ भी न इनके चवंदा आहिनि सरवन सरवन यानी कन सां ॿुध जे चङी तरह ॿुधे त मनन पाण ई थींदी करणो भी न पवंदो पोइ मनन थी वेंदो आहे त निधिध्यासन भी थी वेंदो आहे पोइ माण्हू जो आचरण थी वेंदो आहे त हे जेको सत्संग में कुछ नयूं ॻाल्हियूं आहिनि हे जेके नवां माण्हू हिते आहिनि नवां जंहिं अहिड़ो विहांउ पहिरियों कॾहिं न ॾिठो आहे हिन विहांउ में कोई भी पूजा पाठ न आहे हे विहांउ थोड़ो आधुनिकता सां आहे। हाणे असां भी 20 सालनि खां इहो विहांउ कंदा आहियूं मां कंदो ख़ासि पंहिंजनि जो ई आहियां बाक़ी ईअं न त मां सभिनि जा हे विहांउ थोड़ो पुराणी पद्धतीअ खां हे जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधंदव बि सभु अनुभव सां कोई भी ॻाल्हि कंहिं शास्त्र या कंहिं किताब विताब सां न जेको हिन महिल आहे जहिड़ो देश तहिड़ो वेश हिन महिल असां 21वीं सदी पार करे विया आहियूं। अञा पुरानी पद्धति में एकांगी हुई पुरुष प्रधान हुई। तव्हां सोचे ॾिसजो हिन महिल ॿई स्त्री चाहे पुरुष ॿिन्ही खे बरोबर दर्जो हाणे ज़मानो हलियो आहे। पहिरें ज़माने में मर्दनि जी चाल तव्हांखे ख़बर ई न पवंदी त असां इहो छा कयो आहे। पहिरें ज़माने में पहिरीं ॻाल्हि स्त्री पढ़ियल न हुजे। जॾहिं पाकिस्तान में असां आयासीं त ॾिसंदोसि वॾा चवंदा पढ़ियल असांजे घर में न खपे। ॿियो उमिरि नंढी हुजे। टियों लंबाई भी नंढी हुजे। ये ख़बर छा आहे अगरि वॾी हूंदसि लंबाई त असांजे मथां चढ़ी वेंदी पढ़ियल हूंदी असांजे मथां चढ़ी वेंदी उमिरि वॾी हूंदसि वरी असांखां चढ़ी वेंदी सभु ग़लति ॻाल्हियूं। अगरि साल वॾी हुजे छोकिरी 2 साल वॾी हुजे मां सभिनी खे सलाह ॾियां कयो जे छोकिरी वणे थी कयो छोकिरे खे वणणु खपे ऐं असांजी पसंदि ॿारनि जी हुजे। पंडितनि खां छठियूं मिलाए करे तव्हां पंहिंजे ॿार जी शादी था करायो। पंडित जेको 4 छठियूं भेटे 100 रुपए 200 रुपए में जीवन साथी पंडित जेको चए असां उहा कयूं कॾहिं उमिरि वॾी 6 महीना साल जन्म वारो महीनो भी हुजे कोई विज्ञान कान्हे। जंहिंखे वरी कुझु हुजे मन में त केॾी महिल मां इन ॻाल्हि जो निर्णय कराए सघे थो। जनम हूंदो आहे चवंदा आहिनि न कबो आहे। छो न कबो आहे? ॿार जो जनम हुजे चाहे छोकिरे जो चाहे छोकिरी जो छो न कबो आहे? सभु कबो आहे। छो न कबो आहे? मां त चवां जंहिं जन्म में ॼावायूं उन में ई शादी थिए उन में ई मरूं बढ़िया आहे। सभु कबो आहे। कोई भी अहिड़ी ॻाल्हि न थिए जंहिंसां ऐं उमिरि भी साल 2 साल तव्हां चर्चित जोड़ियूं जेके हिंदुस्तान जूं चर्चित सम्झो था अमिताभ बच्चन जो पुटु अभिषेक बच्चन उन जी ज़ाल घणी वॾी आहे ऐश्वर्या राय। सचिन तेंदुलकर जी ज़ाल घणी वॾी आहे। अञा हे त चर्चित मां चवां अञा खोड़ आहिनि जंहिंजूं ज़ालियूं 2-3 साल वॾियूं पोइ उहे शादी न कई अथऊं छा?  ऐं 1 मिनट 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 1 मिन
वैज्ञानिक तरीक़े सां छोकिरी साल ॾेढ त वॾी हुजे ई, तव्हां सम्झंदव न, हिते महीनो काई वॾी आहे न। अरे छो चमड़ीअ जी उमिरि थींदी आहे छा? ये चमड़ी आहे न, इहा चाहे 21 साल जी हुजे चाहे 22 जी हुजे, चमड़ी आहे। उमिरि थींदी आहे एक्सपीरियंस जी। छोकिरे जो एक्सपीरियंस हूअं ई ॿाहिरि वॾो घुमे थो, लाइनुनि ते वञे, ॿाहिरि वञे, ख़रीदीअ ते वञे, ऐं छोकिरी घर में। हाणे उनखे छोकिरी साल अगरि वॾी मिले त एक्सपीरियंस ॿिन्ही जो मिलंदो। जेको पढ़ियलु लिखियलु हुजे उहो मुंहिंजी ॻाल्हि खे चङी तरह सां सम्झे, उन्हनि ॿिन्ही जो एक्सपीरियंस मिलंदो। ऐं असली ॻाल्हि अथव एक्सपीरियंस जी। हिते मां ॾिठा 5-5 साल छोकिरी नंढी ऐं छोरो 5 साल वॾो, इहे था कनि पिया। ऐं जोड़ी पोइ शादी 2 साल गुज़रनि था ऐं विढ़नि था, ॿिन्ही जो सुभाउ नथो मिले ऐं घर में झगड़ो। ज़ाल ऐं मुड़ुस जो संबंध रथ जा 2 पहिया, अहिड़ो जे संबंध मां चवां असली शिव पार्वती, असली वो शिव पार्वती माण्हू असली ॾिसण में घर में ऐं झगड़ो। अॼु मुंहिंजे सत्संग खे ये आधुनिक सत्संग तव्हां जेको ॿुधो था, पुराणे ज़माने में हाणे बि माण्हू चवंदा आहिनि जेके मूड़ताईअ जो अखर कन्या दान, इहो अखर जीअं चओ था त तव्हां पंहिंजी धीउ खे दान करे ईंदव। कॾहिं सोचियो अथव पंहिंजे पुट जो दान कयो थी कॾहिं? धीउ जो दान, दान हिननि पैसनि जो थींदो आहे। छो ही जंहिंखे आहे उहो उनजो मालिक। हाणे हिनखे मां चीरियांसि, फाड़ियांसि, कुझु बि कयांसि, हिनजो मां मालिक आहियां। सभिनि जूं धीअरुनि, सभिनि जे नुंहर अचनि थियूं, कंहिंजो बि कोई मालिक न थिए, कोई गुलाम न करे। ऐं अॻिले ज़माने जा गुलाम कंदा हुया, छो जो दान थियल आहे। ये छोकिरी असांजी दान थियल असांजी। हाणे त ये अॼु घर में मां चवंदोमांसि असांजे लाइ, ये असांजे लाइ ये धीउ आहे। चाहे हरी हुजे, चाहे मां हुजां, चाहे गोबिंद हुजे, चाहे पारूमल हुजे, केर बि हुजे, असांजे लाइ हीअ धीउ आहे। मां इन करे धीउ चवांसि छो जो हीअ ज़िंदगी भर अॼु खां पोइ हीअ दुर्गानी थींदी। पहिरियों केरु दुलानी, हाणे दुलानी छुटी, हाणे दुर्गानी। हाणे दुर्गानी हिन महिल असांजी धीउ बि जेकी धीअर कुंवारियूं आहिनि वेठा आहिनि ॿार, हीअ दुर्गानी। हाणे हीअ असांखे ज़िंदगी भर ओ असां ॿुढा थी वञूं, असांजे नज़रुनि जे साम्हूं केरु हूंदो? असांजी धीउ हूंदी, असांजी धीउ हूंदी, केरु हूंदी? न हूंदी। त निमू खे कॾहिं बि मुंहुं ढक बि न, पेरे बि न। मां जेको चवां पेरे बि, पेरे पवण झुकाइण। माण्हू चवंदा आहिनि आशीर्वाद आहे, मां चवंदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि आशीर्वाद आहे। आशीर्वाद मां जेको वरी पेरे पवंदो आहे उहो वरी मां पेरे पवण तोखे ॾेखारियां उहो छा खे चइबो आहे पेरे पवण, उहा ॿिए पवण ॿी आहे। हे जेको पेरे पवण आहे इन में अहंकार जो रस आहे, जंहिंजो पेरे पवण वारे जे लाइ ख़राब। पेरे मां न चवंदा आहिनि की कोई पए असांखे, असांजी धीउ आहे, असांजी धीउ पवंदी आहे पेरे।
पोइ असां हिन खां छो पोरायूं। ऐं पहिरें चाहे ईअं जीअं कंदा आहिनि ठुठियूं हणंदा आहिनि, हिन खे असां चंड ते कढंदासीं। अरे कढंदासीं रांदीको अच मां तव्हां सुभाणे निकिरनि मौज कर छाजो कढंदासीं, चंड ते टिकाणे वठी वेंदासीं। अरे तुंहिंजो घर मंदिर थी, मां न चवां काॾे ईअं सोचे करे हल मन टिकाणे था हलूं या काॾे हलूं था मंदर वंदर ते, मां न चवंदासीं। मां हे त ॿार हिन महिल मौज कनि घुमनि घटनि, कोई अंधविश्वास न, कोई भी ईअं न त नालो न खणजां, कंहिंजो नालो न खणजां। अॻे ज़माने में नालो न खणंदियूं हुयूं ऐं छा चवंदियूं हुयूं, नंढड़ो ठहे थो, नंढड़ी ठहे थो। हाणे दीदी भैया हा मस्त मस्त, भैया दीदी केॾो सुठो आहे। हाणे हेॾा सारा थी विया आहिनि, ओ नंढड़ा ठहे थो नंढड़ा। पोइ इहो वात मां निकिरंदो छा, पोइ ॿिया नाला फेराए फेराए करे ॻाल्हाईंदियूं, फेराए फेराए करे। जंहिंजो नालो हूंदो मुड़ुस जो नालो हूंदो। हाणे असांजे घर में बि वेठो अथव असांजो भाउ, असांजे घर में श्रीचंद आहे, मुंहिंजी भेण खे मिलियो घोटु श्रीचंद, हाणे हुनखे चवंदी आहे हप्पू। हा उहो 4 सिड़पियूं कई अथई। ऐं वरी असांजो ॿियो कन्हैयो आहे, उन ॾेर जो नालो अथसि कन्हैयो, उनखे चवंदी आहे पप्पू। हा ठही तंहिंखां नालो ई पहिरियों अहिड़ो चइजे भैया। ऐं नालो खणण सां चाहे हूअं बि कोई बुराई कान्हे। मां इन करे थो चवां जेके नालो न खणंदियूं, नालो त छा नाले सां मिलतो जुलतो न खणंदियूं। हिकिड़ी माई आई चइसां बाबा मंदर ते वियासीं, ॾाढ़ेल बनी आया। ॾाढ़ेल छा थींदो आहे? ॿी माई चई न बाबा चवे थी नारेल, नारू नालो अथसि मुड़ुस जो, ॾाढ़ेल थी चवे। शाबस थी। कंहिंखे खीयल नालो त चवंदी आहे अछैन, खीर न चवंदी आहे। खोड़ अहिड़ा नाला हिकिड़े हंधि कल्याण में, कल्याण जहिड़े शहर में अॼु खां 15 साल पहिरियों, हाणे जी ॻाल्हि न आहे, मां दुनिया में रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। माई सामूं वेठी चवे रघुपति राघव राजा राम टप्पू के पप्पा सीताराम। हिकु भेरो चई, ॿियो भेरो चई। मां सत्संग खां पुछो मां छो इहो छा पई चई? चई हिन जो नालो आहे। हुन ॿी माई चई बाबा तूं चए पियो न रघुपति राघव राजा राम पतित पावन, पवन नालो अथसि मुड़ुस जो, त चवई पई टप्पू के पप्पा। मां एॾो प्यार थी जा मुड़ुस सां, नालो न खणंदी आहियां। पासे खां वठी पुछो मां घणा साल थिया शादी कई? चई 30 साल थी विया। मां 30 सालनि में कॾहिं कॾहिं विढ़िया त न आहियो? चई विढ़िया चंबा हणंदो आहे, मारींदो आहे, ॾाढो मारींदो आहे। चई बाबा छा ॿुधाई? पोइ अहिड़ा माण्हू जेके मारींदो मुड़ुस त उहा छॾींदसि या? अहिड़ा ज़ाल मुड़ुस नालो न खणंदा आहिनि, पोइ विढ़ी ईअं पवंदा आहिनि। पोइ हिकिड़ी ज़ाल त पटी कटींदी मुड़ुस जी, मुड़ुस वीचारो हिकु भेरो चई कुझु मां बि त कटियां। हिकु भेरो ॾींहं जो त चएसि पियो ॿुधे थी? चई छा? चई राति मूंखे सुपिनो आयो। चई छा आहे सुपिने में? चई सुपिने में आयो त तूं हिकिड़े गटर में किरी पई आहीं। गटर में किरी पई आहीं? कहिड़े में? चई सॼो गटर बाथरूम जो, सॼी थप थी वई। चई छा मां गटर में किरी पियो? चई हा गटर में किरी पई आहियां, मां तोखे ॾिसां पियो। माईअ चई मां बि राति सुपिनो ॾिठो। चई छा? चई तूं बि किरे कंहिंमें? माखीअ में। तूं माखीअ में किरे? ऐं मां पुछी पोइ चई असां ॿाहिरि ॿई निकितासीं, ॿिन्ही हिक ॿिए खे चयोसीं, ॿई हिक ॿिए खे चटिया। मुड़ुस चई मां मस हिते त ॾींहं जो बि गटर में विधो अथई,
मां चुम खणी सपने में इनके गटर में वञा पर इते ही मांखे चटाए छॾे। हे जेके झगड़ा कंदा आहिनि, जेके ज़ाल मुड़स झगड़ा कंदा आहिनि, ये उन्हनि जा कम और ये ख़ासि करे नालो न खणंदा आहिनि। अरे नालो खण, मां चवां घर में प्रेम प्यार छो जो दान थियल आहे। वरी कॾहिं जो को सत्संग ॿुधी करे जे चयो कन्यादान करे आए, हाणे तूं वञी पाण सोचे धी तुंहिंजे धी दिल जो टुकड़ो आहे या दान। शादी कराइसीं, छोकिरे जी शादी कराइसीं, नालो भले खणे पर हाणे अचो घर गृहस्थ जे मथों थोड़ो सत्संग, थोड़ो ॻाल्हियूं मुंहिंजूं आधुनिक सां अथव। ये छोकिरी सभिनी खे चवां, सभिनि जूं नुंहर सभिनि जूं धीअर थियणु खपनि। कंहिंजूं ससु ऐं सहुरे ऐं घर जा जेके वॾा आहिनि उन्हनि जे लाइ इहा धीउ आहे। ईअं सोचींदे ईअं हलाईंदे ज़िंदगी भर तुंहिंजी नुंहुं तोसां साण हूंदे ऐं तूं उनखे नुंहुं करे सम्झंदे त साथ न मिलंदी। इहो मुंहिंजो अनुभव आहे। पोइ मायूं गलत ख़ासि करे ग़रीब घरनि में त मां ॾिसंदो आहियां, आई छोकिरी महीनो थियोसि पाणे ईअं पई ॻाल्हाएसि, आईं चढ़े घोड़े ते लाइटर थी ॿारे, गैस थी ॿारे, मां छेणा ॿारिया, मां काठियूं ॿारियूं ऐं तूं लाइटर थी ॿारे ऐं हे थी ॿारे पई। असां काठियूं ॿारियूंसीं, छेणा ॿारसीं, सिपरियूं लाथियूंसीं। उते मां वेठो, मां हेॾे हे तूं वर्ताव थी करे नुंहं सां? चई बाबा असां शादी करे आयासीं त अलाए छा छा कयोसीं। मां तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं पंहिंजी नुंहं खां हाणे काठियूं ॿाराईंदीअ, छेणा थफाईंदीअ, छेणा ॿाराईंदीअसि, ईअं थी सोचे थी। तुंहिंजी धीउ खे ईअं कोई चवे त तोखे केॾो दुख थींदी। तूं हाणे हिनखे हीअं थी चवे, पोइ अहिड़ी नुंहर वरी पोइ टकंदियूं असां। मां नुंहं खे तूं धीउ जो प्रेम ॾे, तोखे नुंहं ज़िंदगी भर साथ ॾींदी। चवंदी हे अहिड़ा मुंहिंजा, उनखे विसरी वञे पंहिंजो माउ पीउ, छो जो उनखे ससु सहुरो अहिड़ो मिलियो आहे जो उनखे पंहिंजो माउ पीउ विसरी वियो। ॾेर अहिड़ो अथसि, भाउ विसरी वञेसि, निणान अहिड़ी अथसि, भेण विसरी वञेसि। इहा थी सची शादी। विसरी वञेसि पंहिंजी भेण, हिते हुनखे निणान जो अहिड़ो प्यार मिले। बाक़ी त ॾिसां थो निणान ऐं भाॼाईअ जो किथे ॾिसंदा आहियां, जेॾीमहिल निणान पढ़ियल ईंदी आहे घर त भाॼाई हली वेंदी आहे पेके। और इहे छा आहे? ऐं के निणानूं के भाॼायूं अहिड़ियूं चवंदियूं आहिनि मां न वेंदसि पेके जेसि ताईं मुंहिंजी निणान घुमी वञे, मुंहिंजी इहा भेण आहे उहा अचे घुमी वञे, मां पोइ वेंदसि पेके। इहा थी असली नुंहं जेकी पंहिंजी निणान जे लाइ ईअं सिके थी। अहिड़ो प्यार मिलियो आहे घर में। ऐं इहो चई छॾियां, घर गृहस्थ पहिरीं ॻाल्हि सभिनि जो जेको बि बेघर आहे, छा कोई हिते सभिनी खे घर आहे? अॼो को सत्संग ॿुधी करे थोरो ध्यान सां, घर मंदिर, मां जेको चवां बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी थी, घर में मंदिर भी न ठाहे। तव्हां सभु ॼणा घर में मंदिर ठाहींदा आहियो, पूजा कंदा आहियो, न असली तुंहिंजो घर मंदिर। ऐं जेकी तूं उते कमु करे थी, जेको बि करे थी, तुंहिंजी पूजा थी। तूं रोटी करे थी, बासण मले थी, कपिड़ा धोए थी, प्रेस करे थी, ऐं कोई मां वेही करे अगरि सम्झे जी पूजा न निकिरेसि, उहा माई न मञे मां पूजा नथी कयां, या मां हारजी वेंदुमि, मां हूअ पूजा न, हीअ पूजा थी। ऐं हिते माई नथी अचे त बुखार थो चढ़ी वञेसि, अहिड़ो बुखार, माई नथी अचे पई।
एक भेरो मां हिकिड़ी माई जे घर वेठो सुबुह जो नेरनि खावां पियो त हिकिड़ी फोन आई ट्रेन ट्रेन वेठो काम वाली माईअ खे चवां माईअ जी फोन आई थी काम वाली चई न खणंदी मां छो चई मुई चवंदी मां न ईंदी न अरे उन ॾींहुं मां आयो मैं तो माईअ सां डांटेसि पई चएसि पई मुई नहीं आई तो फोन क्यों नहीं किया हाणे फोन कई थी चई थी न खणंदीमांसि ये ॾिसे बेईमानी अॻु में चएसि पई फोन छो न कई वरी फोन कई थी त खणेसि न पई चई चवंदी न ईंदा अहिड़ो माईअ में साह मां त हिकिड़े हंधि ॾिठुमि वीडियो वो माई आई झाड़ू खणी करे दर खोलियसि मस ऐं गानो पियो हले तुमको जो ना देखूं दिल घबराता है यानी तव्हांखे पंहिंजे घर जो कम पूजा नथी लगे तव्हां वञी पूजा कंदो मंदरनि में असली पूजा थी पंहिंजे घर जो कम और मर्दनि जी पूजा मां मर्द खे बि चवां तुंहिंजो दुकान मंदिर ते ॿिए मंदिर में मथो छो थो टेके पंहिंजो जेको तुंहिंजो दुकान आहे उहो मंदिर न आहे छा उते जेको तूं कमाए थो इहा तुंहिंजी पूजा न आहे छा कंहिंजे लाइ तूं कमाए नुंहुं जे लाइ पुट जे लाइ ज़ाल जे लाइ पोटे जे लाइ पोटनि जे लाइ इन्हनि में केरु वेठो आहे पहिरीं ॻाल्हि त तव्हां असली भॻवान खे छॾे नकली भॻवाननि खे पूॼो था तॾहिं ईअं था कयो असली भॻवान तव्हांजे घर में आहिनि सच्चा भॻवान तव्हांजे घर में कोई बि अचे चए भाई इहो न आहे मां सभु संतनि जूं वाणियूं ग़लति थी वञनि घट घट में हर जू बसे घट छाके चइबो आहे हे घट संतन कयो पुकार संतन अनुभव करे चयो ॿियो भगवान कान्हे हिते ई थी हर में तुंहिंजी माउ में थी तुंहिंजे पीउ में तुंहिंजी ज़ाल में पतीअ में सभिनी में उहो आहे हाणे तूं उनखे रोटी थी खाराए त इहा तुंहिंजी पूजा न आहे ऐं उन सां प्रेम कान्हे ज़ाल मुड़ुस विढ़ी था पवनि पिया प्रेम कान्हे को हिकिड़े 5 स्टार होटल में ज़ाल मुड़ुस पैसे वारा ईअं आया अचे जेॾी महिल चयोसि चाबी ॾे असांखे कमरो ॾे चईसि ID अथव मैनेजर अचे चई ID खां सवाइ न ॾींदोमांव मैनेजर खे चइण लाइ भॼी आया आहिनि किथां पाड़े जी बजाए आयो हुजे त चएसि पई असां ज़ाल मुड़ुस आहियूं हाणे ज़ाल मुड़ुस त ID ॾियो न माईअ चयसि कढ ID अथई मुड़ुसु ॻोल्हे पियो ऐं माई अखियूं ॾेखारियूं तूं केॾो पिया चयो आहे रखंदो कर हीअं कंदो कर पटू में रख तॾहिं बि तूं सम्झे नथो मैनेजर चाबी ॾिनीसि चलियो चई अब क्यों दे रहे चई लगा तुम मियाँ बीबी हो तुम विढ़ो था ज़ाल मुड़ुस में झगड़ो त ये ज़ाल मुड़ुस मां चवां हिते प्यार हुजे प्रेम हुजे भगवान काथे आहे प्यारे जिसमें जवां समझो भगवान वहाँ प्यारे जिस दिल में जवां समझो भगवान वहाँ मान ले तू समझ ले तू धड़कनों की ये जुबान सुन ले तू दिल की सदा प्यार से प्यार सजा हिते थी परमात्मा हिते इहो तव्हांखे निशानी ॾियांव जेॾी महिल प्यार उमड़ंदो आहे तेॾी महिल हाणे इहा छोकिरी वेंदी ससु सां मिलंदी तो ससु छा सां लॻाईंदसि हाव सां लॻाईंदसि ॾेराणी चाहे ॿी ससु ॾेराणीअ सां छा सां लॻाईंदा छो हिते लॻाईंदा आहिनि सुन ले तू दिल की सदा हिते थी असली प्यार हिते थी परमात्मा पर तूं कंहिंजी ॿुधंदो आहे मग़ज़ जिते मन उते तुंहिंजो मन चवंदे न इहो प्यार न ॾीस मथे ते चढ़ी वेंदे ये मन बेईमानी करे वई ऐं हृदय ऐं मुंहिंजी धीअ असली
ठरी पे सस मां जंहिंखे पैसा हुजनि पहिरियों त मुड लड़ी रंधणो ठाराए नुंहं जे लाइ चएसि रंधणो तुंहिंजे लाइ हिकिड़ी गाॾी तुंहिंजे लाइ। हाणे असां ॿई हलंदासीं ॿई घुमंदासीं असां माउ धीअ घुमंदासीं न त मां बि वरी पुट जे मुड़ुस जे जॾहिं उहे वलनि वठी काॾे बि हाणे तूं आई आहे भई ॼणा नुंहुं चवंदसि वे मां जे लाइ तव्हां वञो दुकान ते असां पाण ई हाणे मौज कंदासीं कुछ खपंदो भी मेहमान आयो भी हल तनो झोलो खणंदी वञी वठी ईंदियूं टमाटा बसर ॿई वठी हलंदियूं ॿई माउ धीअर मज़ो अची वेंदो। अहिड़ो जीवन ॿियो कहिड़ो आहे? ॿई माउ धीअर वञी करे बाज़ार में वञी वठिजनि बाक़ी एॾो मुंहुं ढकियल अंगूठो कम ई न थिए कोई बि मुंहुं न ढकिजे कॾहिं बि मुंहुं न। मां त बार बार चवां पेरे बि न पए कंहिंखे ईअं प्रेम अचे हे मुंहिंजा माउ पीउ ऐं छोकिरे जो हिरदो अगरि श्रद्धा सां भिजजे थो अगरि पेरे पए थी त इहो ख़ुशीअ जो खावनि। बाक़ी उनखे ज़बरदस्ती जेके मायूं हीअं वॾी उमिरि चवंदियूं आईं आहे पेरे पई कॾहिं चंड पंड ते पए थी पेरी तुंहिंजी मर्ज़ी छा थी छो पवई पेरी ईअं झुकाए थी पई झुके तो पाण झुके और हृदय से झुके प्रेम निकरेस पाण निकरेस न तो कंहिंखे जब झुकाइण जो वरी तू मज़ो तो वठे पाप कंदो वो भी न्याणी आहे कंहिंजी छो असां कंहिंखे बि झुकायूं कंहिंखे बि न। हे गीत थी पहिरियों गीत हो घर कीअं हुजे अगर इन गीत जो घर तव्हांजो हूंदो त मां चवां मंदिर ते कीअं हुजे। सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे चंदा की किरण से घनघोर अंधेरा उत्ते ही भगवान भगवान कोई मानू है कोई शिव ब्रह्मा विष्णु अचे बीरन कोई यो भगवान कान्हे को
भगवान थी प्रेम। गुरु नानक जी वाणी, साच कहूं सुन ले सभी, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। जंहिं प्रेम कयो, ॿियो प्रेम वरी छा भगवान सां कंदासीं या कंहिं सां ॿाहिरि मंदर में? अरे प्रेम हिते ही प्रेम आहे, ये जीवंत भगवान वेठो आहे। तुंहिंजे पोटे में केरु आहे? तूं पंहिंजे पोटे खे जेॾी महिल सुबुह जो हीअं नंढड़ो ॿारु हली ऐं जेॾी महिल घुमे ऐं हुनखे तूं कृष्ण करे न ॾिठुसीं त कोई सचो भगवान तूं ॾिठो ई। ऐं हिते घर में क्रोध लॻो पियो, सिर्फ़ समझ कान्हे ऐं सभिनी खे अकड़ अहंकार। मां वॾो मूंखे ईअं थी चए, मूंखे ईअं थी करे। हिते आहे प्रेम में हारा, जेको हाराईंदो उहो ही प्रेम करे सघंदो। जेको खटंदो, खटण संसार में अध्यात्म में जीत न आहे। हारे को हरे नाम, होॾे खट थी, पैसा कमाया, यश कमाया, वॾो माण्हू थिया, हे थिया, वञ कमाईंदो, आखिर मिलंदे कुझु बि कान। रख हथ में ईंदे कुझु न मिलंदे। ऐं जंहिं प्रेम कयो आहे, इहो ई असली भजन प्रेम आहे। प्रेम में मां बार चवां, मालिकियत न थींदी आहे। मथां ईअं सोचो त असां ईअं प्रेम कंदा आहियूं। मुड़ुसु चए थो ज़ाल खे, मां तोसां प्रेम कंदो आहियां, ॾाढो प्रेम कंदा आहियां। ज़ाल पई अचे बीमार, चएसि पियो ॾाढो प्रेम कंदा आहियां, तोखां सवाइ रही न सघंदुसि, तोखां सवाइ रही मां चरियो थी वेंदुसि, तोखां सवाइ तोखे कुझु थी वेंदी, चरियो थी पवंदुसि। ज़ाल चएसि भई पोइ तूं ॿी शादी न कंदी? चएसि थो पोइ चरियनि जो कहिड़ो भरवसो, अंदर में कुझु ॿाहिरि कुझु। अंदर में उली तो मरे जल्दी, तब मां ॿी शादी कयां। होॾो चएसि तो मां तोसां रही न सघां। हाणे ये बेईमानी तूं कंहिंसां थो करे? भगवान सां। ऐं फल कंहिंसां मिलंदो थी? अभिप्राय सां। तूं अंदर में छा आहे? अंदर में कुझु थी, ॿाहिरों कुझु थो करी। कॾहिं बि मां ॾिसंदो आहियां घरनि में किल हूंदी आहे, की असां सुख त ॾियूं था न, सभु कुझु त ॾियूं था, अंदर जो कारो आहे। हिन करे त घर में किल लॻी पई, परिणाम निकिरंदो आहे। जो बोएगा सो पाएगा, तेरा किया आगे आएगा। सुख दुख है क्या, फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी। थोड़ो इनके 5 मिनट बंद कराए गुरमुख। जैसी करनी वैसी भरनी। 5 मिनट बाक़ी सत्संग। हिकिड़ी लाइन इन सत्संग जी चई छॾियां सभिनी खे। हिकु ई लाइन वेदन जो मंत्र थी, बसि हिकु लाइन सोचजा, उहा सभिनी खे यादि बि थी वेंदी। ऐं हीअं तव्हां ॿुधो था, वरी सुभाणे अलाए छा, हिकिड़ी लाइन यादि करे छॾिया। इहा लाइन तुंहिंजे अंदर में अची वेंदे, तुंहिंजे जीवन में घणो कुझु फ़ाइदो थी वेंदे। छा? अहिड़ो कोई कमु न कर जेको तूं चाहे थो मूंसां कोई बि न करे। अखर केतिरा आहिनि? अहिड़ो कोई कमु न कर जेको तूं चाहे तो मूंसां कोई न करे। तूं चाहे तो मुंहिंजी धीअ झूलन में झूले त पंहिंजी नुंहुं खे कीअं रख, हुन सां विड़ त तुंहिंजी धीअ हुते झूलन में झूलंदी। तूं पंहिंजी नुंहुं खे अहिड़ो धीउ जो प्रेम ॾींदे त तुंहिंजी धीअ खे बि उते धीउ जो प्रेम मिलंदो। तूं चाहे तो मूंसां कोई न विड़े, मूंसां कोई बि कूड़ न ॻाल्हाए त तूं छा कर? तूं कूड़ ॻाल्हाए, तूं सभिनि सां विड़ ऐं माण्हू तोसां न विड़नि। हिकिड़ी लाइन मां चवां, तूं अगरि चाहे तो
सभु सुठा हलनि त तूं सुठो हल। आख़िरी हिकिड़ो नंढड़ो सो दृष्टांत ॾेई करे ॿारनि जी 5 मिंट में शादी थी वेंदी। हिकिड़ो आख़िरी दृष्टांत, इहो दृष्टांत ध्यान सां ॿुधिजो। माण्हूअ खे सॼो चवणु अंदर सां ई फल मिलंदो आहे। हिनखे चइबो आहे अभिप्राय। अभिप्राय तुंहिंजो छा आहे, तुंहिंजे अंदर में छा आहे, हुन सां ॿाहिरों मथा टेकी पूजाऊं करी माण्हू वेंदा आहिनि। हाणे ॿुधो, हिकिड़े शहर में मुस्लमान विया काॾे नमाज़ पढ़ण, जुमे जो ॾींहुं, हज़ारे मुस्लमान हज़ारे विया उते नमाज़ पढ़ण। हिंदू ऐं मुस्लिम जो झगड़ो थी वियो, 350 माण्हू मरी विया ऐं उन्हनि खे शुरा हुया, तलवारियूं हुयूं। इहे नमाज़ में खणी विया, यानी इहे कृपान इहे खणी करे तव्हां दरबारियुनि में था वञो। तव्हांजे अंदर में छा आहे, हेॾो ॿाहिरों राम बगल में छुरी। तव्हां सोचो था असांखे भॻवानु तारे छॾींदो, तव्हां नमाज़ था पढ़ो, यानी एॾो झगड़ो थियो, 350 माण्हू मरी विया। आख़िरी दृष्टांत, हिकिड़ो जंगल में आश्रम जिते ॿार छोकिरा ईअं पढ़ंदा, वॾा थी गुज़रिया। आख़िरी कोई ॻाल्हाए, उन में पुराणा छोकिरा हुया। हिकिड़ो नओं आयो, 5 महीननि में गुरु सभु उनखे पुछे। उनजो मन अहिड़ो सफ़ा हो त हिननि पाण में मसलत कई। चयो गुरु हाणे ॿियाई थो करे। अॻियां विया मिस्री, पोयां लॻा मिस्री। हाणे सभु हिननि खे थो चए, सभिनी मिली करे ऐं गुरुअ खे चयो तव्हां ॿियाई था कयो। चई छो, मां ॿियाई छा थी कयां? चई हाणे जो आयो आहे असांजा पुराणा सभु हिनखे था चओ पिया। गुरुअ चयईंसि ठीकु आहे, तव्हां ईअं चओ त मां ॿियाई थो कयां, ठीकु आहे। कुझु ई ॾींहंनि में गुरुअ परीक्षा कई, उन्हनि सभिनी खे घुराए करे चयईं तव्हां वञो पुतों, पोयों गांव अथव, कोई हिकु माण्हू गांव मां सुठो वठिजो। चई हा वठी था अचूं। पोइ विया, शाम जो वापसि आया। चई हिकु बि सुठो कान्हे, सभिनी में काई न काई ख़राबी आहे। तव्हां चयो सुठो वठी आहे, असांखे न मिलंदो। चयसि ठीकु आहे बेटे। ॿिए ॾींहं ते हुनखे चई तूं वञी ख़राबु माण्हू वठी आयो, पोयां गांव में ख़राबु माण्हू। हुननि चयो ॾिसो हिते बि ॿियाई था कयो, हिते बि ॿियाई, असांखे चयो सुठो ऐं हिनखे चओ था ख़राबु, पूरो गांव अची वेंदो आहे, सभु ख़राबु आहे। चई बेटे थोरो सबुर कर। उहो वियो, सुबुह खां शाम ताईं वापसि आयो। अची चयईं गुरुअ खे मूंखां कमु न थी सघियो, मां तव्हांखां माफ़ी वठां थो, मूंखे हिकु बि माण्हू ख़राबु न गॾियो, सभिनी में काई न काई सुठाई हुई। तव्हां चयो ख़राबु वठी आहे, मूंखे ख़राबु हिकु बि नज़र न आयो, सभु सुठा आहिनि। गुरुअ साम्हूं ॾेखारे ॾिस, तव्हां वियो सुठो माण्हू न वठी आयो, हे वियो ख़राबु माण्हू। तव्हांजे अंदर में छा आहे, तव्हांखे सभु ख़राबु लॻा ऐं हिनखे सभु सुठा लॻा। अथी बि इहा ई ॻाल्हि सभिनि जे अंदर में। तूं चाहे बुरा देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, जी खुद खोजा अपना, मुझसे बुरा न कोई। आखिरी में सभिनि जे अंदर